अस्सलामुअलैकुम। आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां फरहा औरंगज़ेब ऐं मां आहियां ग़ज़ाला अब्दू। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। नेशनल ग्रिड में ख़राबी सबब मुल्क में बिजली के वॾे ब्रेकडाउन खां पोइ बिजली की बहाली जो ऑपरेशन जारी। इस्लामाबाद, कराची, लाहौर, कोयटा, पेशावर, मुल्तान, हैदराबाद, सखर, लाड़कानी, मीरपुर ख़ास ऐं शहीद बेनज़ीराबाद के भरपासे वारनि इलाइक़नि में बिजली जुज़वी तौर ते बहाल थियण शुरू। मुकम्मल बिजली की बहाली अॼु मंझंदि ताईं थियण जा इम्कान। वज़ीर आज़म शहबाज शरीफ मुल्क में बिजली के ब्रेकडाउन जो नोटिस वरतो। आला सतही जांच करे बिना देर बिजली बहाल करण जो हुकुम। वज़ीर आज़म तवानाई वारे वज़ीर खुर्रम दस्तगीर खां फौरी तौर ते रिपोर्ट तलब करे वरती। वज़ीर आज़म हिदायत कई त बिजली जो एतिरो वॾो बहरान पैदा कीअं थियो, आगाह कयो वञे। बिजली बहरान के ज़िम्मेवारनि जो पतो लगाइण जी बि हिदायत। कराची में बिजली की मुकम्मल बहाली में केतिरो वक्त लगंदो, के इलेक्ट्रिक तर्जमान बुधाए छो। के इलेक्ट्रिक तर्जमान मूजिब बल्दिया बलोच कॉलोनी, जेकब लाइन, कोरंगी, कईमाबाद समेत कुछ इलाइक़नि में बिजली बहाल थी वही है। ईंदड़ 3 इलाइक़नि में कराची शहर जो अक्सर इलाइक़नि में बिजली की बहाली जो इम्कान है। नेशनल ग्रिड में बिजली की बहाली लाइ NTDC से राब्ते में आहियूं। कराची में 24 कलाक गुजरण बाद बिजली की फरहामी मामूल ते अची न सघी। नॉर्थ कराची, न्यू कराची, बफर जोन, नॉर्थ नाज़माबाद ऐं बिजली की अखबूट जारी। गुलिस्तान जौहर, गुलशन इकबाल, सोल्जर बाजार, आया चंदीगढ़ रोड, लियारी में बिजली फरहामी मुतासिर। बिजली ब्रेकडाउन सबब पानी सप्लाई जो ऑपरेशन शुरू न थी सघियो। वाटर बोर्ड मूजिब बिजली फरहामी मामूल ते अचण बाद पानी की सप्लाई शुरू थींदी। मुल्क में इन वक्त किथे भी ब्रेकडाउन ना है। तवानाई वारी वज़ारत जी दावा। तर्जमान मूजिब इन वक्त बिजली की मजमूई पैदावार 9704 मेगावाट है। सजे मुल्क में बिजली बहाल कई वही है। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु थींदो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर सागदार मईशत ऐं तवानाई वारो वज़ीर खुर्रम दस्तगीर बिजली ब्रेकडाउन बाबत इजलास के ब्रीफिंग ॾींदा। इजलास में मुल्क की सियासी सूरत हाल जो भी जाइज़ो वरितो वेंदो। तहरीक इंसाफ के चेयरमैन इमरान खान मोहसिन रज़ा नकवी के पंजाब जो निगरान वॾो वज़ीर बणाइण ख़िलाफ़ अॼु खां एहतिजाजी तहरीक हलाइण जो ऐलान करे छॾियो। संदसि चवणु आहे त मोहसिन नकवी असांजे मुख़ालिफ़ पुलिस वारनि ऐं कामोरनि खे लॻाईंदो जेके इलेक्शन में धांधली कंदा। मोहसिन नकवी के वॾो वज़ीर बणाइण जे पुठियां उहे माण्हू आहिनि जिन हिन मथां ज़र्ब लगाई है। सियासतदाननि ते क्रॉस जो निशान लगाइण जो नुक़सान पूरे मुल्क के थींदो। असां पूरी कोशिश कई त ॾफेड़ न थियनि। अॼु लाहौर ऐं सुभाणे रावलपिंडी में एहतिजाज कंदासीं। स्टेट बैंक व्याज की शरह में 1% वाध जो ऐलान करे छॾियो। व्याज की शरह 16% में वधी 17% थी वही। स्टेट बैंक के गवर्नर जमील अहमद मॉनेटरी पॉलिसी जो ऐलान कंदे चयो आहे त ख्याल हो तो महंगाई ते ज़ाब्तो आणण लाइ व्याज की शरह 1% वधाइजे। महंगाई ज़ोर ते आहे, क़ीमत जो इस्तेहकाम ज़रूरी आहे। कर्ज़नि की अदायगी से नाणे जा ज़ख़ीरा घटि थिया आहिनि। कर्ज़ अदायगी में $15 अरब अदा करे छॾिया आहिनि। माल साल के रहियल महीननि में $8 अरब जूं अदायगियूं आहिनि। $3 अरब रूल ओवर थी वेंदा। IMF सां ॻाल्हियूं हलंदड़ आहिनि। अॻिभराई जी उमेद आहे डॉलर अचण खां पोइ नाणे जे ज़ख़ीरनि तां भार घटिजी वेंदो।
मौसमियात खाते मुल्क के मुख्तलिफ़ इलाक़नि में मौसम थधी ऐं ख़ुश्क रहण की अगकथी करे छॾी। पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जे मथान इलाक़नि में बरसात जो इम्कान। आज़ाद कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान में बरसात ऐं जबलनि ते बर्फ़बारी पइजी सघे थी। मौसमियात खाते मूजिब इस्लामाबाद जे मुख्तलिफ़ इलाक़नि में भी बर्फ़बारी जो इम्कान आहे। कराची समेत सिंध जे मुख्तलिफ़ शहरनि में थधि जी लहर बरक़रार।